डिप्टी साहब तव्हांखे ख़बर आहे त हिन पूरे जेल में मुंहिंजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां ते एतबार आहे ऐं मूंखे उमेद आहे त इन राज़ खे तव्हां राज़ ई रखंदा। तव्हां को बि फ़िक्र न कयो सर, सभु ठीकु थी वेंदो। ऐं इंतिज़ामनि जी छा सूरत हाल आहे? असां फांसी गार्ड जे सभिनी सिपाहियुनि जी ड्यूटी ॿाहिरि लॻाए छॾींदासीं ऐं उन्हनि जी जॻह ते जेका नई नफ़री आई आहे असां उन्हनि जी ड्यूटी लॻाए छॾींदासीं। उहे नवां सिपाही आहिनि सर, कंहिंखे इहा ख़बर ई न पवंदी त छा थी रहियो आहे। फाई घाट मां मुंतक़िल कंहिंखे कंदे? सर हू जेको राजू आहे न, तोखे ख़बर आहे त राजू ख़तरनाक मुजुर्म आहे ऐं आला अदालत हुनजी फाई बरक़रार रखी आहे। फाई जी सज़ा ख़तरनाक ई मुजरिम खे मिलंदी आहे सर, तव्हां को बि फ़िक्र न कयो सर। हू फाई जे करे चरियो थी पियो आहे ऐं हा सर, हू त भॼण जे लाइक़ ई न आहे रहियो। पर राजूअ खे कहिड़े नाले सां ऐं किथे रखंदे? सर इहो कमु तव्हां मूं ते छॾे ॾियो, तव्हां बेफ़िक्र थी वञो सर। राजू मूं वटि सोखो ई हूंदो, छो त हिकु जेल जे अंदरि हिकु ॿी बि जेल हूंदी आहे। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था न सर? ठीकु आहे, हर ॻाल्हि जो ख़्यालु रखिजे करीम बख़्श। जी सर, तव्हां बेफ़िक्र थी वञो। सरमद 3 ॾींहंनि ताईं राजूअ जे नाले सां फांसी घाट में रहंदो। मोहतात रहिजे, काई बि ग़लती न थियणु घुरिजे। ठीकु आहे सर, सुभाणे शाम ताईं सभु इंतज़ाम मुकमल थी वेंदा। बसि सर, सुभाणे राति जो सरमद साहब खे हिते घुराए वठिजो। ठीकु आहे। अॻे में तो राजू खे जेल मां फरार करण खां इनकार कयो, तंहिं करे मां तोखे बेकार शइ सम्झंदो हुयुसि। कॾहिं कॾहिं बेकार शइ बि कम जी निकिरी पवंदी आहे। तोखे ख़बर आहे न, मुंहिंजे लाइ सभई माण्हू कमु कंदा आहिनि। 3 साल अॻु राजूअ जे जेल में पवण खां पोइ मुंहिंजे कम ते वॾो असरु कयो आहे। मुंहिंजे कम ते एतिरो असरु मुंहिंजे जेल में अचण खां पोइ बि न पियो। राजू मुंहिंजे लाइ तमामु वॾो अहम माण्हू आहे। जी साईं, तॾहिं त मौक़ो सम्झी तव्हांखे इतला ॾियणु आयो आहियां। सुभाणे हिन छोरे सरमद ॾे फाई घाट पहुचण खां पोइ राति विच में तुंहिंजो रोकियल प्रमोशन बि थी वेंदो। महिरबानी साईं, मां सुभाणे राति ई राजू खे बर्दाश्ती जी हैसियत सां तव्हां ॾे मोकिले छॾींदुसि ऐं सुभाणे राति ई मां हुसैन जो बंदोबस्तु बि करे छॾींदुसि ऐं तूं ई करीम बख़्श हिन जेल जो सुपरिटेंडेंट हूंदे। मां तव्हांजो सदाई एहसानमंद रहंदो सरकार। मूंखे इहा ख़बर आहे सरकार त तव्हां जेल जे अंदरि वेही करे बि वॾा वॾा कम करे सघो था। करीम बख़्श, 2-4 ॾींहंनि में राजूअ खे हिफ़ाज़त सां जेल खां ॿाहिरि पहुचाइण
ऐं सरमद खे राजूअ जे बदिरां भाईअ ते चाढ़ण तुंहिंजी ज़िमेवारी आहे। करीम बख्श, पर ख्याल रखजांइ त कंहिंखे बि शक थियणु न घुरिजे। तव्हां को बि फिक्र न कयो ख़ान बाबा, जीअं तव्हां चओ था ईअं ई थींदो। जी सर। यार हिकिड़ो मसइलो थी पियो आहे। छा थियो आहे सर? ख़ैर त आहे न? मूंखे हाणे हाणे फ़ोन ते बदिलीअ जो हुकुम मिलियो आहे। हा साईं। हा, मां हाणे ई निकिरां पियो। सुबुह जो मूंखे कंहिं ॿिए जेल जी चार्ज संभालणी आहे। सर मूंखे बि थोरी देरि अॻु ऑर्डर मिलियो आहे। ऑर्डर? छा जो ऑर्डर? सर मुंहिंजो प्रमोशन थी वियो आहे ऐं इन जेल जी चार्ज संभालण लाइ चयो वियो आहे। इहा सुठी ॻाल्हि आहे करीम बख्श, ऐं तोखे मुबारक हुजे। थैंक यू सर। करीम बख्श, हिकिड़ी ॻाल्हि कयां यार, सरमद वारे मसइले खे तूं पाण संभाले वठिजांइ। ऐं हा करीम बख्श, मुंहिंजे बदिलीअ जो हुनखे ज़रूरु ॿुधाए छॾिजांइ। ऐं ॿी ख़ासि ॻाल्हि इहा त 3 ॾींहंनि खां पोइ सरमद खे जेल मां कढी छॾिजांइ। इट इज़ माई ऑर्डर एंड रिक्वेस्ट। हा, इन ॻाल्हि जो तव्हां फ़िक्र ई न कयो सर, सम्झो थी वियो। महिरबानी करीम बख्श, अल्लाह हाफ़िज़। हाँ करीम बख्श, किस्मत आणे कैद करे थी माण्हू आ मजबूर। कंहिंजे मिलण जी आस अखियुनि में पाले पल पल पूर, पाले पल पल पूर। सोई दूर नज़र खां आहे दिल थी जंहिंखे चाहे। विख विख ते हिन प्यार जा दुश्मन दुनिया मक़तल आहे। दुनिया मक़तल आहे। दुनिया मक़तल आहे। मक़तल आहे। ओ साईं, ओ साईं, ओ
barangnya masuk ide. वाह, कार्ड जो मवाद ॾाढो सुठो लिखायो अथई। शौकत, कंहिंखां लिखायो अथई? अदा साईं पंहिंजो हिकिड़ो साफ़ी दोस्त आहे, उन खां लिखायो आहे। रोशनारा, तूं बि ॾिसी वठि। कार्ड जो मवाद त ॾाढो मुनफ़रत आहे। अॼुकल्ह अहिड़ा ई कार्ड पसंदि कया वेंदा आहिनि। शौकत, हाणे तूं हीअ कर जो कार्ड जल्दी छपाए वठि त जीअं वक़्त सिर संगत खे दावत ॾेई सघूं। जी अदा साईं, ईअं थींदो। अस्सलाम वालेकुम। Salam. जलाल बाबा शहर करें तो वञे। बाबा साईं फ़िलहाल तो को प्रोग्राम कोन्हे। तव्हांजो ख़ासि कमु आहे छा? दरअसल ॻाल्हि इहा आहे त धीउ मरियम जी लाइ जेका गाॾी बुक कराई हुई उनजी डिलीवरी वठणी आहे। ठीकु आहे बाबा साईं, मां गाॾी खणी ईंदुसि। जेल सुपरडेंट हुसैन अहवाथी जनाब, यार ये ॾिस वाकई हुसैन जो फोटो है या कंहिं ॿिए जो? ॾिसी वठि को, ॾिसी वठि। हाँ बाबा साईं, इहो त हुसैन जो ई फोटो आहे। चओ त बाबा साईं, ओए मथे फेरियो माण्हू हो। पूरा 2 ॾींहं थी विया आहिनि हलिया। तव्हां मूंखे हिते बंदि कयूं वेठा हो, सबबु छा आहे? कुझु त ॿुधायो न।
तुंहिंजे लाइ बहितर आहे त तूं ख़ामोश थी वञ। जेतिरे ताईं असां चाहींदासीं तोखे हिते ई रहणो पवंदो। आख़िर छो? कहिड़े ॾोह में मूंखे हिते तव्हां बंदि कयो आहे? बस हाणे बस घणी बड़बड़ न कर। ऐं जे त भॼण जी कोशिश कयई त पोइ पाण सम्झी थो। ॻाल्हि सम्झी चल। अगरि जे भॼण जी कोशिश कई न पोइ हथियार ॾिसींदो। तव्हां कंहिं आम माण्हूअ खे न आहे कयो। मुंहिंजो नालो बि जेलर हुसैन आहे। ऐं हा, मूंखे ॾाढी ठाहिण जो सामान खपे, जल्दी। यादि रख, हितां भॼण जो हिकिड़ो ई रस्तो अथई, उहो बि मौत। हे तुंहिंजे लाइ मानी खणी आयसि, चुप करे मानी खा। ऐं केॾांहुं बि चुरण जी ज़रूरत न आहे। मूंखे राजू छो था चवनि मूंखे? राजू त मां राजू न आहियां। यार ॻाल्हि, मां राजू न आहियां। हा जुमा खाना, छा सूरत हाल आहे कम जी? ऐं हा, उहो जेको तो नओं पखी पालियो आहे उहो तकड़ में हिकिड़ो ॿियो बि कमु कर। अॼु ई वञी राजूअ जे भाउ सां मिल ऐं वकील सां मिली करे राजूअ जे लाइ रहम जे अपील जो बंदोबस्तु कयो। ठीकु आहे खान बाबा, तव्हां मूंखे ॿाहिरि मोकिलण जे बजाए रहम जी अपील जी ॻाल्हि था कयो। इहा ॻाल्हि तूं न सम्झी सघंदे राजू। पर खान बाबा, सम्झण जी कोशिश कर। बंदि ताले खे बग़ैर आवाज़ जे खोलण लाइ वॾी कारीगरी जी ज़रूरत आहे, सम्झेई? मुंहिंजी त ज़िंदगी अज़ाब थी वई आहे। छो थी परेशान थी दी? अची वेंदो सरमद साहब, इलाही ॾींहं थी विया आहिनि। हुनखे त अॻु में ई अचणु घुरिजे आहे। साहिबा, तूं थोरो ॿाहिरि ख़्यालु कर। मां सरमद जे घर फ़ोन करे पुछां थी। ठीकु आहे दी। हेलो फरज़ाना, मां मरियम पई ॻाल्हायां। जी ॿुधायो। सरमद किथे आहे फरज़ाना? असांखे त पाण ख़बर न आहे त अदा किथे आहे। केतिरा ॾींहं थी विया आहिनि। अदा जो मोबाइल बि बंदि आहे। न मासी, मूंखे त का बि ख़बर न आहे। ऐं वधि में वधि कल्ह ताईं त हुनखे वापसि अचिणो। मासी, थी सघे थो त मोबाइल फ़ोन गुम थी वियो हुजे ऐं मसरूफ़ियत सबबु हू ॿी फ़ोन न वठी सघियो हुजे। अलाह कंदो सरमद ख़ैर सां हूंदो मासी।
चई पई सच हुजे पर अखबार में काई ॻाल्हि कान्हे ये तो या न करे तो हुसैन सां गॾु मुंहिंजो बचड़ो आगवाक न थी वियो अल्लाह न करे मासी इन त लाइ छो मुंहिंजे पुट सां के दुश्मनी कई हुजे मुंहिंजा माण्हू त ॾाढा आहिनि न न मासी हिते असां वटि त हिन ॻाल्हि जी कंहिंखे बि ख़बर कोन्हे का असांजे घर में त ॿियो को मर्द बि कोन्हे ॿाहिरि निकिरी मुंहिंजे पुट खे ॻोल्हियो किथे वञा किथे ॻोल्हियासीं सलाम खान बाबा। खान बाबा मां चइनि ॾींहंनि खां हिते ई पियो आहियां। खान बाबा किथे किथे ईअं न थिए त वरी मूंखे फाई गार्ड गीले वठी वञनि। तूं बेफ़िक्र थी वञा रफ़ीक, सब्र कर। सब्र जो फल मिठो हूंदो आहे। ॻाल्हि ज़ाहिर न थी पवे। खान बाबा मूंखे पंहिंजो नालो राजू ई वणे थो, रफ़ीक कोन थो वणे। तुंहिंजे लाइ हिन जेल जा दरवाज़ा ज़रूरु खुलंदा। ऐं हा, हाणे तूं राजू न, रफ़ीक आहीं रफ़ीक। तूं विसारे छॾ पंहिंजे पुराणे नाले राजूअ खे। फ़क़ति सरमद जे पाई चवण ताईं न, पर उन खां पोइ बि तोखे पंहिंजे नए नाले ऐं नए अंदाज़ सां मूंसां गॾु कमु करणो पवंदो, छो त मौत जे मुंहं मां तोखे नई ज़िंदगी मिली आहे। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।